नाज़रीन हमारी सी रहा खबरचार वेब टीवी ऐं आऊं आहियां आयशा हैदर। बरतानवी इदारे BBC न्यूज़ जे तरफ़ां शाया कयल रिपोर्ट मुताबिक़ अदम एतमाद वारी वोटिंग जी रात इमरान ख़ान मुल्क में मार्शल लॉ लॻाइण जी साज़िश कई, जेका फ़ौज नाकाम करे छॾी। असद कैसर 8 वॻे वोटिंग कराइण जो अपोज़िशन खे टाइम ॾिनो, पर इमरान ख़ान जे हुकुम ते वोटिंग रोके इमरान ख़ान आर्मी चीफ खे हटाए नओं आर्मी चीफ जो ऑर्डर कयो ऐं 2 शिकार रखिया त नओं आर्मी चीफ या हुनखे बचाईंदो या मार्शल लॉ लॻाए हुनखे सेफ रस्तो ॾींदो ऐं अपोज़िशन खे इक़्तिदार न मिलंदो या मौजूदा आर्मी चीफ देश में अची मार्शल लॉ लॻाईंदो। उहो वज़ीर आज़म जो सही थियल लेटर जॾहिं वज़ारत दिफ़ा में नंबर लॻाइण लाइ वियो त हुननि मथे इतला कयो। उन वक़्तु 111 ब्रिगेड तैयार हुई, जंहिं पार्लियामेंट जे गिर्द फ़ौजी ट्रकनि जो गश्त शुरू करे ॾिनो ऐं हिकदमि इस्लामाबाद हाई कोर्ट खुलराए अहिड़ी ऑर्डर खे रद्द करण ऐं इमरान खे सज़ा ॾियारे जेल मोकिलण जो बंदोबस्तु कयो वियो। इमरान पंहिंजे वज़ीरनि सां मीटिंग करे रहियो हो त प्राइम मिनिस्टर हाउस जो घेराव कयो वियो ऐं सभिनी एयरपोर्ट खे अलर्ट कयो वियो त कंहिंखे बि ॿाहिरि वञणु न ॾिनो वञे। प्राइम मिनिस्टर हाउस में राति जो 11:15 वॻे हिकु सफ़ेद हेलीकॉप्टर लथो, जंहिं में मुल्क जा 2 वॾा फ़ौजी सरबराह ऐं सिक्योरिटी दस्ता लथा ऐं इमरान ख़ान खे वठी वञी हिकु कमरे में बंदि करे ॻाल्हायो ऐं मीटिंग में सभु वज़ीर पंहिंजी गाॾियुनि ते चढ़ी घरनि ॾांहुं भॼी विया ऐं असेंबली बि न आया। अधु कलाक जी मीटिंग बाद इमरान स्पीकर खे घुराए इस्तीफ़ा ॾियण जो चयो ऐं कार्रवाई अयाज़ सादिक हवाले करण जो हुकुम कयो। 11:55 ते अयाज़ सादिक 12 खां 5 मिंट अॻु अदम एतमाद करारदाद पेश कराई ऐं वोटिंग 12:02 बाद कराई। ईअं इमरान ख़ान जे मार्शल लॉ लॻाइण जी साज़िश खे आर्मी चीफ नाकाम बणाए छॾियो। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।